वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात मजमूई सियासी सूरत हाल ते ख्याल जी डेवट। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ गवर्नर हाउस लाहौर पहुंची सदर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात कई। वज़ीर-ए-आज़म सदर के ताज़ी परे मुल्कनि के दौरे ते तफ़सीली आगाह कयो। सदर जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, हू भारत से जंग नथा चाहिनि। वज़ीर-ए-आज़म चयो पाक फ़ौज करे पाकिस्तान ॾांहुं को मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। दोस्त मुल्कनि जा दौरा कामयाब रहिया। पाकिस्तान और अफगानिस्तान जो गडियल एतमाद के हथी ॾियण सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। परॾी वज़ीर इसहाक़ डार जो अफ़गान हम मनसब अमीर ख़ान से टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां सिफ़ारती लाॻापनि के सफ़ीरनि जी सतह ताईं वधाइण जे फ़ैसिलनि की आजिया कई वई। परॾी तर्जमान मूजिब ॿिन्ही परॾे वज़ीरनि 19 अप्रैल ते थियल मुलाक़ात में तय थींदड़ फ़ैसिलनि ते अमल जो जाइज़ो वरितो। उज़्बेकिस्तान अफगानिस्तान पाकिस्तान रेलवे मनसूबे के जल्द मुकम्मल करण लाइ फ्रेमवर्क मुआहदे के कतई शक्ल ॾियण ते भी इतफ़ाक़ कयो वियो। परॾी वज़ीर इसहाक़ डार जो बरतानवी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो, सलामती काउंसिल समेत हर फोरम ते गडियल सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾेवट। परॾी तर्जमान इसहाक़ डार डेविड लीमी वेझा राब्ता कायम रखण ते इतफ़ाक़ कयो। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां हलंदड़ महीने गडियल क़ौमनि जे इजलास जे मौक़े ते मुलाक़ात करण ते भी इतफ़ाक़ कयो। भारतीय अगराई के वाइको करण जो मिशन खणी बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका पहुंची वियो। पाक भारत छिकतान के हवाले से पाकिस्तान जो मौक़िफ़ दुनिया आॾो रखंदो। पीपी चेयरमैन वफ़द सां गॾु न्यूयॉर्क पहुतो। सुभाणे गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल से मुलाक़ात शेड्यूल। वफ़द अमरीकी थिंक टैंक और कांग्रेस मेंबरनि सां भी मुलाक़ातूं कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जून ते अमरीकी थिंक टैंक मिडिल ईस्ट इंस्टीट्यूट में ॾिठल कॉन्फ्रेंस के पिण ख़िताब कंदो। ॿिन्ही मुल्कनि जी नौजवान नस्ल विच में गडियल राब्तनि के वधाइण की ज़रूरत है। बांग्लादेश दुनिया में एक कामयाब मुल्क तौर सुञातो वेंदो आहे। आऊं उन नस्ल से ताल्लुक़ रखां थो जंहिं असांखे धार थींदे ॾिठो आहे। अॼुकल्ह जो नस्ल अलीहदगी के दर्द की कैफ़ियत के महसूस नथो करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी जो गवर्नर हाउस लाहौर में बांग्लादेश और पाकिस्तान की क्रिकेट टीमुनि में मान में ॾिनल आजियाने के खिताब। चयाईं बांग्लादेश टीम सफ़ीर तौर पाकिस्तान जो दौरो करे रही है। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार के वधाइण जा मौक़ा मौजूद आहिनि। गॾिजी अहिड़ा कदम खणना पवंदा जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि जो अवाम खुशहाल थिए। ॾखण एशिया में हलंदड़ तकरार कॾहिं भी ज़ाब्ते खां ॿाहिरि थी सघनि था। एशिया पैसिफिक 21वीं सदी जो जियो पॉलिटिकल कॉकपिट बणिजी चुको आहे। क्राइसिस मैनेजमेंट में अॼु भी इदारती सतह ते अणबराबरी आहे। ॾखण एशिया के एशिया पैसिफिक इस्तेहकाम की ॻाल्हि ॿोल खां धार न करणु घुरिजे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो सिंगापुर में शंग्रीला डायलॉग के खिताब। चवे थो ॾखण एशिया में गैर हल थियल तकरार कश्मीर मौजूद है। अहिड़नि कदमनि की ज़रूरत है जेकी छिकतान के ख़तरनि में कंहिं भी ग़लत फहमी के ख़त्म करे सघनि। पीर जो गोठ वेझो कान्हेर मोड़ वट हथियारबंदनि की फायरिंग। अधरोट शख्स क़तूल हथियारबंदनि फायरिंग करे अली नवाज़ ख्वाजा के क़तूल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो।